नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान में शवाल जो चंड नज़र अची वियो आहे। सुभाणे पूरे मुल्क में ईद उल फितर मल्हाई वेंदी। अहिड़ो ऐलान मरकज़ी रुयत हिलाल कमेटी जे चेयरमैन मुफ्ती मुनीबुर रहमान पारां कयो वियो आहे। अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त शवाल जो चंड नज़र अची वियो आहे। पाकिस्तान में सुभाणे ईद उल फितर मल्हाई वेंदी। मुफ्ती मुनीबुर रहमान पारां अहिड़ो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर साइंस एंड टेक्नोलॉजी फवाद चौधरी ऐं चेयरमैन रुयत हिलाल कमेटी मुफ्ती मुनीबुर रहमान में चंड ॾिसण बाबति तिखे मिठे जुमलनि जी ॾे वठि बि थी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त ख़ुशी थी आहे त सॼे मुल्क में हिक ई ॾींहुं ईद मल्हाई वेंदी। मुफ्ती मुनीबुर रहमान पारां इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो वियो आहे त चमन ऐं पसनी समेत मुख़्तलिफ़ हिस्सनि खां चंड ॾिसण जूं शाहिदियूं मौसूल थियूं। अहिड़ो ऐलान उलमा जी मुतफ़िक़ राय सां कयो थो वञे। जैकब न्यूज़ सथ पारां तमामु आलम इस्लाम खे ईद मुबारक। बर वक़्त ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।